बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। बुलेटिन की शुरुआत में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ठठो मां झिरक लॻण ॼातल शख़्स जो केबी फीडर वाह मां लाश अचण वारो मामलो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठठो मां झिरक लॻण ॼातल शख़्स जो केबी फीडर वाह मां लाश अचण वारो मामलो। लाश जी सुञाणप असिस्टेंट प्रोफेसर इश्तियाक अबड़ो तौर कई वई। क़त्ल करे लाश लोड़ण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। गुज़िरियल 4 ॾींहनि खां असांजो भाउ इश्तियाक गुम हो, जंहिंखे धमकियूं मिलियूं हुयूं। भाउ शाहिद अबड़ो अहिड़ो बयानु ॾिनो आहे। वारसनि मूजिबि कराची में मुलाज़मत कंदड़ इश्तियाक हैदराबाद वारे घर रहंदो हो, जितां ओचितो ग़ाइब थी वियो हो। झिरक लॻण ॼातल शख़्स जो केबी फीडर वाह मां लाश अचण वारो मामलो। वधीक तफ़सील वठंदासीं। ठठो मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी झिरक लॻ छठे जे अधु झिरक लॻ केबी फीडर वाह मां झिरक पुलिस खे हिकु लाश अठायो, जंहिंखे नाफ़्तो करार ॾेई जेको आहे ईदी इंतज़ामिया जे हवाले कयो हो। ईदी इंतज़ामिया अञा हुनजी कार्रवाई करे रही हुई त हाणे हुन में अहम पेशरफ़ साम्हूं आई आहे। ऐं हुनजा वारस जेके आहिनि उन पंहिंजी पोती जेका आहे नामलूम जेको 4 ॾींहं अॻु में ॿुधायो वञे थो लाश हुनजो पाणी में जेको पुलिस मुताबिक़ ॻरियल हो, उनजी सुञाणप असिस्टेंट प्रोफेसर इश्तियाक अबड़ो तौर कई आहे। हुनजे भाउ शाहिद अबड़ो ऐं ॿिया वारस हिन वक़्तु सिविल अस्पताल छठो पहुची विया आहिनि पुलिस सां गॾु। ऐं पुलिस हाणे बाज़ाब्ता तौर ते सिविल अस्पताल इंतज़ामिया खे लेटर ॾिनो आहे त जेको पोती आहे उनजो पोस्टमार्टम कयो वञे ऐं हुनजा वारस खे पतल आहिनि। वारसनि जो चवणु आहे त गुज़िरियल 4 ॾींहनि खां जेको इश्तियाक अबड़ो उहो गुम हो। उहो कराचीअ में हिकु जेका अदारे में असिस्टेंट प्रोफेसर तौरु कमु कंदड़ आहे, जॾहिं त हैदराबाद वारे राशिदा तां गुज़िरियल आचर वारे ॾींहुं पुरसरार नमूने हू ग़ाइब थी वियो हो। हुनजे भाउ जेको शाहिद आहे हुनजो चवणु आहे त इश्तियाक खे मुख़्तलिफ़ हथनि ते धमकियूं मिलंदियूं रहियूं आहिनि, जंहिं करे खेनि ख़दशो आहे त इश्तियाक खे क़तल करे उन खां पोइ हुनजो लाश जेको आहे पाणी में उछलायो वियो आहे, लाश लोड़ियो वियो आहे। पुलिस बाज़ाब्ता तौर ते मामले जी घर रोकी जांच बि शुरू करे छॾी आहे ऐं पोस्टमार्टम लाइ हाणे तयारियूं थी रहियूं आहिनि। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॼाणण जे लाइ। ॿी ख़बर असां शेयर कंदासीं नाज़रीन।